तंगवाणी जी अदालत ॾोह साबित थियण ते सेप्को अमलदारनि ख़िलाफ़ सज़ा जो अनोखो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सिविल जज ऐं जुडिशनल मैजिस्ट्रेट मुनवर अली पीरज़ादो जी अदालत में सेप्को अमलदारनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी। ॿुधणी दौरान फ़िर्यादी अकरम गुजराणी जे वकील अब्दुल हमीद चाचड़ ऐं जवाबदार धुर जे वकीलनि जा दलील ॿुधण बाद अदालत ॾोह साबित थियण ते सेप्को तंगवाणी जे SDO ख़ालिद हुसैन बाजकानी, लाइन सुपरीडेंट अशरफ बिजाराणी, लाइनमैन तारिक मलक ऐं फारूक नूनारी खे 2 सालनि ताईं लगातार 5 वक़्त निमाज़ पढ़ण सां गॾु हर महीने 10 हदीसूं यादि रखण ऐं हर हफ़्ते 2 मस्जिदनि जी सफ़ाई करण सूदो 40 निम जे वण जूं चकियूं लॻाइण जो अनोखो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। यादि रहे त 3 महीना अॻु ॻोठु जुमो बखराणी में सेप्को अमले जे लापरवाही सबबि ॻोठाणे अकरम गुजराणी जूं 2 मेहूं बिजली जे तार में विचिड़ी मरी वयूं, जंहिंखां पोइ ॻोठाणे अकरम गुजराणी वकील मार्फत सेप्को अमलदारनि ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। अदालत दाख़िल दरख़्वास्त ते केस जी ॿुधणी कंदे सेप्को अमलदारनि ख़िलाफ़ अनोखे सज़ा जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे।